मीरपुर माथेले में पर्यटन फौजी फर्टिलाइजर्स फैक्ट्री इंजामिया जे ॾाढ ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हणी प्लांट बंद करे छॾियो। फौजी फर्टिलाइजर भाण फैक्ट्री मीरपुर माथेलो जे बैगिंग ऐं लोडिंग जे पर्यटन पारां हक़ न मिलण ते प्लांट बंद करे फैक्ट्री जे गेट आॾो धरणो हणी इंजामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मज़दूर यूनियन जे सदर मौज अली समेजो, अब्दुल हक खटियाण, नूर अहमद सियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फैक्ट्री इंजामिया सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले मूजिबि मुक़ामी पर्यटन खे जाइज़ हक़ ऐं मज़दूरी ॾियण बदिरां ज़्यादतियूं करे रही आहे। फैक्ट्री अंदरि ठेकेदारी निज़ाम जो ख़ात्मो नथो आंदो वञे ऐं न ई सालनि खां कमु कंदड़ मुक़ामी पर्यटन खे पको कयो वियो आहे। उन्हनि चयो त अरिड़हं महीना गुज़रण बावजूदि सालियाना इंक्रीमेंट, चार्टर ऑफ डिमांड, बचड़नि खे तालीम जी सहूलियत ऐं सिहत समेत का बि सहूलियत नथी ॾिनी वञे। पर्यटन जी पघार मां हिन महीने 25,000 गैर कानूनी कटौती करे समूरे महीने जी पघार 4 खां 5,000 ॾिनी वई आहे। एहतिजाजकर्ताउनि मुतालबो कयो त ठेकेदारी निज़ाम ख़तमु करे पको कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।